आगाह कयूं खे अहम ख़बर है। एहतसाब अदालत पीपी जे अॻूणे MPA बाबल भयो ऐं ॿियनि खे आमदनी खां वधीक असासन वारे केस मां बरी करे छॾियो आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है। एहतसाब अदालत बाबल भयो ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासन वारे रेफरेंस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। असां शेयर कयूं पिया। कराची में एहतसाब अदालत पीपी जे अॻूणे MPA बाबल भयो ऐं ॿियनि खे आमदनी खां वधीक असासन वारे केस मां बरी करे छॾियो आहे। एहतसाब अदालत बाबल भयो खे ॾोह साबित न थियण ते केस मां बरी करे छॾियो आहे। नैब बाबल भयो ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित करण में नाकाम रही आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾीं पिया। कराची में एहतसाब अदालत पीपी जे अॻूणे MPA बाबल भयो ऐं ॿियनि खे आमदनी खां वधीक असासन वारे केस मां बरी करे छॾियो आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। कराची में एहतसाब अदालत पीपी जे अॻूणे MPA बाबल भयो ऐं ॿियनि खे आमदनी खां वधीक असासन वारे केस मां बरी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो अदालत की कार्रवाई बाबत। हाँ बिल्कुल जेको आहे सो बाबल भयो तरफ़ां जेको नेब में केस हुया उनजी ॿुधणी थी आहे ऐं नेब जेको आहे सो एहतसाब अदालत जेकी आहे बाबल भयो खे जुर्म साबित न थियण ते बाइज़त बरी करे रहियो आहे करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो त जेको अदालत आहे उन में बाबल भयो ख़िलाफ़ जेको आहे सो आमदनी खां वधीक जा जेके असास आया उन ऐं जेको आहे सो ट्रांज़ेक्शन जे ख़िलाफ़ 80 लख खां वधीक जा जेके करप्शन जा इल्ज़ाम आहे उन मां जेको आहे बाबल भयो खे एहतसाब अदालत बाइज़त बरी करे छॾियो आहे। जी ठीकु आहे आमिर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।